छोरा जा कम ॾिसड़े सिज काथे चढ़ी आयो अञा चंडो निंड पियो भी था जिनको मैं पूछा तो No, 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 no. मी जा पुटो रे सिज ॾिस काथे बीठो केड़ो मी थी पियो वारो 12 थियन सुतो पियो तू वरी पता थी पियो छा थी पियो बे कमकार तो के कोने 12 टाइम थी वा पर तू सुम्यो पियो सकून ता तुम नदी दो जलाम थको सकून ता तुम्हें मानो सकून ने पियो वारो सकून 12 थियन मानू वाला काथे पुगान वनी कमकार ते तू सुम्यो पियो गाल आई दो माता ले गाल के बाल आई दो मा गाल छडी ना गाल तकड़ो कर तू सुम जा निकरे तो टाइम लगदो थोड़ो इंदुम जरूर इंदुम हां एकड़ो मिनट मा गलाए तो हां ठीक है यार मैं तोड़े आयो आ बात अरे हे छा थियो थी यार ले गालन बेती कहिए हे मां पयो मां चनेंद ना अब्बा जे दई बाल्टी पानी जी गले मता हाले बेस्तो कंदो या लोज मां जी बेती कंदो बात आज मां गाल छडी आयो आ गाल ना तो करे वेंदे तो ता गाल लांदम ते बाके तो फादी आदे मां जी पांजी घर में इज्जत को ना किए क्या इनके टिप्पा दई वठी वने घर हाने गाल बुध तोखे वठी हला घर जी तू चवे ई तो जी सथे पो ठीक आ यार कौन मनी दो मां के खबाले पियो मां दे ना मां तोखे तरीको बुधाई दो जी तू चो नहीं है तो जो पियो कंदो पोत बस ना औरते घर जी तू चाहिए तो ठीक आ भैया हां जी तू चौदे ही थींदो आ बस छोरा छा थियो थी छा छोरा छुतो थियो छा तोरे छोकरे के जिन थी व्या है ने जिन हां अल्लाह खैर करे हुयो तो चंगो भलो छा थियोस जिन थी आतास अच्छा हां हाणे कुछ भी न छडी तू घर में जेको चवे वो मने अब्बा अब्बा जिए चवे ये मने से ये समझ तू हिन जी नथो मने जिन जी मने तो केला थूप खवायो माते बारो कर केला सूप केला थूप खवायो अच्छा 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 वे बस वे मां खणी तो अच्छा खणी तो तू पांजी एक जारी रख जाई ये वठो खायो चाचा पर माई खाया खायो खायो अल्लाह खैर कंजा सूप खा दे सूप हे खणियो जिन साहब है सूप से जिन सा है सूप अल्लाह से खैर कंजा ले गोश्त गोश्त ले यो गोश्त खाऊं मां ले 2 मिनट साईं 2 मिनट तव्हां हेॾे अचो साईं हे थाने जेको वरी ले जो गोश्त घुरे थो उनजी पूरी तो करणी थी फरमाइशूं थियल कहिड़ियूं कहिड़ियूं न मां पूरियूं कंदुमि तव्हां ईअं कयो 2 मिंट ते वियो मुंहिंजो बाबो यार मां उनखे वठी थो अचां हा हा मां बाबे खे वठी थो अचां कादियो बाबा के वठण वियो बाबा के पर तू पांजी एक जारी रख जाए बाबन ते एतबार नहीं अते बाबो तू हां हां ई एक कन्या जी हाने कई थई अचो साईं अचो साईं हे साईं मां जो पुट्रा ते बस जिनड़ी थी वई त अलाए छा ले जो गोश्त वठी तो ले जो तो खवाए तो बाबो भी अरे किस्म जा बाबा तो को जिनड़ी कंट्रोल में नथी थे बाबे गोल मटोल चंगियूं भलियूं जिनड़ियूं भजायूं हमें आके वेस्ट इंडीज जी कारी जिनड़ी उहा मां भजाई है ये पाकिस्तानी आ इनके भजा ना इनके जेको आ उबटो छुमार उबतो करोस उबटो ये न जिनड़ी निकरन जा तू पांजी एक जारी रख जाई जकुर जिनड़ी अब्बा याद रखियो छा थियो बोले मां नहीं सिखायो माके नहीं सिखायो तो का जिनड़ी कोन है नहीं सिखायो कोन माके नहीं सिखायो नहीं सिखायो तो माने इनके बात से भी हो जिनड़ी चंगी भली जिनड़ी असां भजाए खरे तुझे पुट के काई जिनड़ी न हुई नाटक करे पियो हे बा लगे छी ना अब्बा तू याद अची वो छोरा जो कोई ना चश्मे वारो वो मने सिखायो था ना हां सलाम बाबा तो सदको हां असा के बंद को तो ऐस क्यों है वठो 2000 तो चाहिए बाबे गोल मटोल सलाम तो के
चङियूं भलियूं जिनड़ियूं भॼायूं। जिनड़ियूं अथसि कुते चे पुछ के वरी चे जिनड़ी आहे मूंखे चंडो केला ई खायो सूफ़ ई खाइयो।